नाज़रीन जोही खां असां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब जोही बुखारी महल्ला जे रहवासियुनि सूमरा बिरादरी पारां बासरनि जी ॾाढाइण ऐं जोही पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ मासूम वारड़नि औरतुनि समेत नाके चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कियो। जी नाज़रीन, तफ़सील मूजिब अब्दुल वहाब सूमरो, दीदार सूमरो, हकीमज़ादी सूमरो, आमना सूमरो ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। इन मौक़े ते मीडिया अॻियां मुज़ाहिरीन दाहींदे इल्ज़ाम हयो त बासरनि अमानुल्लाह सूमरो, अताउल्लाह सूमरो, समीउल्लाह सूमरो, नसीरुल्लाह सूमरो हथियारनि जे ज़ोर ते असां मर्दनि जी गैर मौजूदगी में घरनि में घिड़ी औरतुनि मासूम ॿारनि खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए ज़ख़्मी करे छॾियो आहे। हिननि चयो त अहिड़ी दांह खणी जोही थाणे पहुतासीं। पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कलाक अंदरि जवाबदारनि खां ॻरी रिश्वत वठी आज़ाद करे छॾियो। जोही पुलिस जवाबदारनि सां मुठ बणियल आहे। हिननि चयो त मज़कूरा जवाबदार हथियार खणी असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे जवाबदारनि खां ख़तरो आहे। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त बासर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। जोही पुलिस